सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार। आउं आहियां उस्ताद अमजद अली कलवड़ ऐं अॼु असां पढ़ंदासीं विटामिन्स जे बारे में। हीउ हिकु अहम ग्रुप आहे जेको असांजे बदन खे तवानाई मुहैया न करे थो, पर असांजे जिस्म खे सही तरीक़े सां कमु करण लाइ विटामिन्स जी ज़रूरत पवंदी आहे। प्यारा ॿारो, अचो त विटामिन जा क़िस्म ऐं उन्हनि जा ज़रिया ऐं कम पढ़ूं था। विटामिन्स ॿिनि क़िस्मनि जूं थींदियूं आहिनि। हिकिड़ियूं उहे जेके पाणी में हल थी वञनि ऐं ॿियूं उहे जेके सणब में हल थी वञनि। विटामिन बी ऐं विटामिन सी पाणी में आराम सां हल थी वेंदियूं आहिनि, जॾहिं त विटामिन ए, विटामिन डी, विटामिन ई ऐं विटामिन के पाणी में हल न आहिनि थी सघंदियूं, छो त उहे सणब जूं ठहियल हूंदियूं आहिनि ऐं उहे सणब में हल थी वेंदियूं आहिनि। अचो त हर हिकु विटामिन जे बारे में पढ़ूं था। विटामिन ए, जंहिंखे असां हासिल करे सघूं था गजरुनि मां, मच्छी जे जेरे जे तेल मां। विटामिन ए जो कमु राति जे अंधेपन खे रोकणु हूंदो आहे। विटामिन ए जी कमी जे करे असांजी नज़र कमज़ोर थी वञे थी। विटामिन बी कॉम्प्लेक्स, ही विटामिन भाॼियुनि, कणक जे दाणनि ऐं ताज़े गोश्त मां मिले थी। ही विटामिन असांखे केतिरनि बीमारियुनि खां बचाए थी। उन सां गॾोगॾु इहा विटामिन असांजे तंती सिरिश्ते, जंहिंखे अंग्रेज़ी में नर्वस सिस्टम चइबो आहे, उनखे सिहतमंद रखे थी ऐं असांखे बेरी नाले बीमारी खां बि बचाए थी। बेरी बीमारी में असांजे बदन जी समूरी तवानाई ज़ाया थी वेंदी आहे। विटामिन सी, जेका असांखे मिले थी नारंगियुनि मां, ज़ैतूननि मां, लीमनि मां, माल्टनि मां ऐं घणो करे रस वारनि मेवनि ऐं भाॼियुनि मां। ही विटामिन असांखे मुदाफ़ती तौरु मज़बूत रखे थी। मुदाफ़ती सिस्टम असांखे ॿाहिरनि जरासीमनि खां बचाए थो ऐं असांजे जिस्म में दाख़िल थींदड़ जरासीमनि खे ख़तमु करे थो। विटामिन सी जी कमी जे करे स्कर्वी नाले हिकु बीमारी थींदी आहे, जंहिंजे करे ॾंदनि जी मुहारनि मां रतु वहंदो आहे ऐं उहे सुॼी पवंदियूं आहिनि। विटामिन डी जा ज़रिया आहिनि खीरु, मच्छीअ जो तेल, सिज जी रोशनी वग़ैरह। विटामिन डी असांजे ॾंदनि ऐं असांजे हॾनि खे मज़बूत बणाए थी ऐं विटामिन डी जी कमीअ जे करे रिकेट्स नाले हिकु बीमारी थिए थी, जंहिं में असांजा हॾा नरम ऐं कमज़ोर थी वेंदा आहिनि। विटामिन के जा ज़रिया आहिनि ताज़ा मेवा ऐं ताज़ियूं भाॼियूं। विटामिन के रत जे प्लेटलेट्स जे ठहण में इज़ाफ़ो करे थी। रत जा प्लेटलेट्स तमामु घणा अहम हूंदा आहिनि। जॾहिं असांखे को धक्को लॻंदो आहे ऐं रतु वहंदी आहे त उन रत खे रोकण में प्लेटलेट्स तमामु घणो अहम किरदारु अदा कंदा आहिनि, जेके विटामिन के जे करे ठहंदा आहिनि। प्यारा ॿारो, तव्हां ॾिठो त विटामिन्स असांखे तवानाई मुहैया नथियूं कनि, बल्कि असांखे केतिरनि ई बीमारियुनि खां बचाइनि थियूं ऐं उन्हनि जो ख़ासो मिक़दारु असांजे बदन खे सही कमकार करण लाइ तमामु घणो ज़रूरी हूंदो आहे। अॼु जो लेक्चर हिते पूरो थियो ऐं मिलंदासीं ॿिए लेक्चर में। एसी ताईं अल्लाह हाफ़िज़।